अस्सलाम वालेकुम। मां यहाँ अमजद महरानी। उम्मीद है तव्हां बिल्कुल ठीक हूंदा हो। मां हींअर बाग़ में आहियां। शाम जो पहर आहे, शाम जो ही पहर नाम असांजे कयो। त मौसम सुठो आहे, हवा बि सुठी आहे। छा तव्हां बि कामयाबु थियणु चाहियो था? जेकॾहिं हा त पोइ मूं वटि तव्हांजे लाइ हिकु अहिड़ो रस्तो आहे। अगर तव्हां उन रस्ते ते हलंदा हो त इंशाअल्लाह तव्हां ज़रूरु कामयाबु थींदा। ॾिसो, हीअं थींदो आहे जो पाण महिनत कंदा आहियूं ऐं महिनत कंदे कंदे पोइ पाण हिमत हारियो छॾियूं। ठीकु आहे, महिनत कंदे कंदे पाण हिमत हारियो छॾियूं ऐं पाण सोचूं था न यार, हीअ असां खां न थियो, असां खां न थींदो, कीअं करियूं, असां कामयाबु कीअं थियूं, कीअं कामयाबु थियो सघूं था या छा। कामयाबी मिलंदी जेसि ताईं तव्हां महिनत कंदा हो, छो जो अल्लाह साईं कंहिंजी बि महिनत ज़ाया नाहे कंदो। तव्हां महिनत कयो। ऐं तव्हांखे हिकिड़ो कंहिं चयो आहे, कंहिं कामयाबु शख़्स चयो आहे त महिनत खे हिकिड़ो नशो बणायो। हक़ीक़त आहे न, जेकॾहिं को मवाली आहे, पाण यूं नशे खां सिवा पाण खे सुख कोन ईंदो। ठीकु आहे न, नशो न हूंदो पाण खे सुख न ईंदो। यार नशो कोन्हे, मूं वटि नशो कोन्हे, छो कोन्हे? तंहिं करे कंहिं चयो आहे त महिनत खे हिकु नशो बणायो, पोइ इहो नशो तव्हांखे कामयाबीअ जो दीदार कराईंदो। दोस्तो, महिनत कंदा रहो, महिनत खे हिकिड़ो नशो बणायो। छो जो जेकॾहिं तव्हां महिनत खे नशो बणाईंदा जेसि ताईं तव्हां महिनत न कंदा तेसि ताईं तव्हांखे सुख न मिलंदो, सुख कोन ईंदो, चैन न मिलंदो। ऐं तव्हां सोचींदा यार आउं महिनत कयां, महिनत खां सवाइ त कुझु बि न आहे। तंहिं करे महिनत खे हिकु नशो बनायो, पोइ इहो नशो तव्हांखे कामयाबीअ जो दीदार कराईंदो। महिरबानी।